दादू खां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण। महफ़िल मिलाद में आशिकाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दादू जे सियासी समाजी शहरी ऐं ऑल पाकिस्तान चारण इतिहाद जे मरकज़ी सीनियर नायब सदर मोहम्मद हनीफ चारण जी रिहाइश गाह ते मल्हाई वई। महफ़िल मिलाद में दादू जा मशहूर नात ख़्वाननि ज़मान हैदर चारण, हाफ़िज़ तनवीर अली चारण, तौफ़ीक़ अहमद अशरफी, तारिक चारण, ग़ुलाम फरीद चारण, अब्दुल मजीद राही, भुरगड़ी अयाज़, सैफ़ी चारण, सजाद चारण ऐं ॿियनि भिटाई सरकार जी वाई ऐं कलंदर लाल शहबाज जी धमाल ते दुरूद शरीफ़ जूं सदाऊं गूंजंदियूं रहियूं। महफ़िल मिलाद में ऑल पाकिस्तान चारण इतिहाद जे सरपरस्त आला मोहम्मद इकबाल चारण, परवेज़ अली चारण, सहाफ़ी सखी सरदार चारण, बिशारत अली चारण, ज़ीशान अली चारण, वकील सफदर अली चारण, मोहम्मद ज़मान चारण, हामिद अली चारण, फ़कीर तारिक अली कलंदरी चारण, अयाज़ अली चारण, वकील फयाज़ अली चारण, आफ़ताब अली चारण, हाशिम चारण, एजाज़ मेमण अली ॾिनो चारण जे अचण ते संदन खे गुलनि जा हार ऐं गुल निछावर कया विया। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी शान में नाराए रसालत सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं दुरूद सलाम जूं सदाऊं भट मोहल्ला में गूंजंदियूं रहियूं। सॼो माहौल नातुनि ऐं दुरूद सलाम जी सदाउनि सां मुअत्तर रहियो। उन मौके ते ऑल पाकिस्तान चारण इतिहाद जे सरपरस्त आला मोहम्मद इकबाल चारण चयो त ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांजे ईमान जे रूह आहे। असांखे घुर्जे त पंहिंजी ज़िंदगियूं हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात ऐं सीरत तैयबा मुताबिक़ गुज़ारियूं। शिरकत कंदड़नि इहो अहद वरजायो त हू इस्लाम जी सरबुलंदी ऐं हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे तालीमात ते अमल लाइ हमेशा कोशान रहंदा।